कवि रविंद्रनाथ टैगोर जे 150 जन्म जे सालगिरह ते थिएटर लवर्स कोलकाता शान सां पेश करे रहिया आहिनि हिक ई धागे में पिरोयल, हिकु सिंधी नाटक जंहिंखे डायरेक्ट करे रही आहे कोलकाता जी सुविख्यात ऐं मशहूरु डायरेक्टर संगीता बापुली। हीअ कहाणी आहे टिनि जुदा औरतुनि जी, चारू, शर्मिला ऐं मृणाल, जेके पिरोयल आहिनि जुदाई ऐं अकेलाईअ जे धागनि में। म्यूज़िक डिज़ाइन गिरीश साधवानी, टेक्निकल डायरेक्टर बैद्यनाथ चक्रवर्ती, सिंधी अनुवादक श्रीकांत सदफ, विमी सदारंगानी, संगीता बापुली ऐं गिरीश साधवानी। गीत अर्जन हासिद, विमी सदारंगानी ऐं संगीता बापुली। नाटक कलाकार मोती मेहताणी, रमेश बचानी, दिनेश ईसराणी, गौरव सिंह, रीटा रोहिरा, लवीशा बचानी, बरखा गुलराजानी ऐं संगीता बापुली। गायक कलाकार काजल चंदीरामानी ऐं गिरीश साधवानी। छंछर 3 दिसंबर 2011 शाम जो 6 बजे आशुतोष बर्थ सेंटिनरी हॉल, कोलकाता।